अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम इशूज़ नॉन इशूज़ सागर मां आहियां जी मेज़बान नौशिन भट्टी। नाज़रीन, सिंध के इलाइक़े कंबर शहदाद कोट वेझो संगावाती तकरार तां हिकु पीरसन खे माइटनि तशद्दुद जो निशानो बणाए ॻिची में तओ विझी इंसानियत जी तज़लील कई वई आहे, जंहिंसां इंसानियत जो घाट शर्म विचार झुकी वञे थो। अहिड़ी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण बावजूदि उन्हनि जवाबदारनि खिलाफ़ का बि कार्रवाई नाहे कई वई। उन हवाले सां वधीक गुफ़्तगू लाइ असां सां स्टूडियो में मौजूदु आहे कल्याण न्यूज़ जो डायरेक्टर न्यूज़ ऐं तज़िये निगार गुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहब। अस्सलाम वालेकुम गुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहब। वालेकुम सलाम। सोलंकी साहब, इन हवाले सां अवां छा चवंदा? जी बिल्कुलु, जीअं तव्हां ॾाढो हिकिड़ो अहम इशू आहे जेको सिंध में गुज़िरियल 2 ॾींहंनि खां इहो वायरल थिए पियो। कंबर शहदाद कोट ते जेको बाईपास ते शर्मनाक वाक़ियो पेश आयो आहे, हीअ पीरसन हिकिड़ो शमन मुगेरी आहे जंहिंसां ज्यादती कई वई आहे, उनखे तज़लील जो निशानो बनायो वियो आहे। कंबर वेझो हिकु ॻोठु आहे, उन में संगावती मामले तां जेको आहे सो शमन मुगेरी ते संदसी माइटनि खेसि तशद्दुद जो निशानो बणायो ऐं गीचे में तओ विझी ऐं उनखां जेको सो वीडियो वायरल कई आहे ऐं उनखे कपिड़नि खां आजो करे उन ते तशद्दुद कयो वियो आहे, उनजे मथां कारो तेल हारियो वियो आहे। अहिड़ी मीडिया ते जेका सो वीडियो वायरल थियण खां पोइ सॼो जेको सो इंसानियत खे लॼाईंदड़ इहो वाक़ियो जेको आहे, इंसानियत जो कंधु जेको आहे उहो शर्म विचां झुकी वञे थो ऐं कंहिं बि इंसान जी एॾी तज़लील इज़त नफ़्स खे एॾो छेव रसाइण खां पोइ कंहिं शाइर जो उहो मूंखे शेर यादि थो अचे त ए ख़ुदा तूं हेठि लही आहे, पंहिंजो जोड़ियल ॾे ॾिसी वञु, कहिड़ा माण्हू तुंहिंजा माण्हू पंहिंजनि ते निशान हणी वञे। त अहिड़ी सरेआम हिकु पीरसन खे ॻिचीअ में तओ ॿधी कारो तेल हणणु ऐं खेसि कपिड़नि खां आजो करणु इंसानियत खे लॼाईंदड़ जेको आहे उहो वाक़ियो आहे। पर कंबर शहदाद कोट जी जेका इंतिज़ामिया आहे, SSP समेत कंहिं बि आला अमलदार जेको सो नोटिस इन वाक़िए जो नाहे वरितो ऐं न ई वरी उन मुलवस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे खेनि को कानून जी भञकिरी करण जी का बि सज़ा न ॾिनी वई। ऐं इन हवाले सां सॼो जेके हसास माण्हू उन्हनि जो वाक़ियो जेको अचे थो साम्हूं त उहो कंहिं बि इज़त नफ़्स मजरू करण समेत हीअ हसास दिलि जेके इंसान आहिनि उन्हनि जो जोड़ण जहिड़ो वाक़ियो आहे। ऐं SSP कंबर शहदाद कोट समेत इंसानियत जे जेके अमलदार तंज़ीमूं आहिनि, इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं आहिनि, थोरे शऊरवंत जेके माण्हू आहिनि, उन्हनि खे घुरिजे त नोटिस वठी अहिड़े वाक़िए में मुलवस जवाबदारनि खे कानून जे कटहरे में आणीनि ऐं खेनि सख़्तु सज़ा मिली सघे। हाणे इहो ॾिठो इहो वियो आहे त इन क़िस्म जा पहिरीं बि वाक़िया पेश ईंदा रहिया आहिनि ऐं हीअ जेके मुख़्तलिफ़ जेके पीरसन आहिनि असांजा, ख़ासि तौर ते असांजा जेके पीरसननि खे अहिड़ा इंसानियत खे लॼाईंदड़ जेके वाक़िया पेश अचनि था उहे न अचणु घुरिजनि। पर हीउ दौरु जेको अहिड़ो अची वियो आहे जंहिंमां माण्हुनि मां शर्म हया ऐं जेका लॼ उहा ख़तमु थी वई आहे। अॻे ईअं थींदो हो त हर पीरसन जेको हूंदो उनखे जेको ॿियो नौजवान हूंदो उहो उनखे पंहिंजे वालिद जेतिरो एतिराम कंदो हो। ऐं सीनियर सिटीज़न हिकिड़ी तंज़ीम आहे जंहिंमें माना सीनियर सिटीज़न जेके मेंबर आहिनि उन्हनि खे सहूलियतूं ॾिनियूं वञनि थो जीअं उहो पंहिंजी पछाड़ी वारी जेका ज़िंदगी आहे उहा आसानी सां गुज़ारे सघनि। पर असां वटि थींदो इहो रहियो आहे त जिते बि इहे सीनियर सिटीज़न रहनि था ऐं पीरसन रहनि था त उन्हनि सां बि अहिड़े क़िस्म जा वाक़िया पेश अचनि था ऐं इंसानियत खे लॼाईंदड़ अहिड़ा वाक़िया पेश अचण जे बावजूदि असांजी इंतिज़ामिया जेका आहे जिन खे आला इख़्तियारियूं करे विहारियो वियो आहे त उन्हनि खे उनजी कन ते का बि जूं कोन थी चुरे ऐं जेके जवाबदार आहिनि उन्हनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे सज़ा बि नथी ॾिनी वञे, जंहिंजे करे इहे जेके वाक़िया आहिनि रोज़ बरोज़ वधी रहिया आहिनि। ऐं साॻी सूरत हाल जेका असां ॾिसूं था पिया त जेके इहो वीडियो जेको केरु ॾिसे थो त हिकु पीरसन खे तओ ॻिचीअ में थो त हू जेको मथां कारो तेल जेको निहारियो वञे थो त हुन जो कंधु पाण शर्म विचां झुकी वञे थो। त पर साॻी जाइ ते हिकु पीरसन जी तज़लील करे हू ख़ुशि थियनि था। हिकिड़ी नंढड़ी मामूली ॻाल्हि आहे त हुनजे जेको संगावती पाण में हुनजो मामिलो आहे उहो हल न थियण जे करे उनजी सज़ा हिकिड़े वरी बिरादरी जे जेको सो पीरसन खे ॾिनी वई आहे। जेको पीरसन जे चवंदा आहिनि त जेको पीरसन थींदो आहे हुनजे दिमाग़ बि जे ॿारनि जहिड़ो हूंदो आहे उहो ॿारनि जहिड़ो हूंदो, उनखे उहो उनजो ज़हन बि सही कमु न कंदो हूंदो। पर सॼी बिरादरी जी जेका सज़ा आहे उन हिकु पीरसन खे ॾिनी वई आहे, जेको मां सम्झां थो त इहो मज़मत जोॻो अमल आहे ऐं हिन ते जेतिरी बि मज़मत कजे उहा घटि आहे। ऐं अहिड़े क़िस्म जा वाक़िया पेश अचण ते इहा सॼी जेका इंसानियत जे नाते जेके ह्यूमन राइट्स आहे, जेके कानून लागू कंदड़ आहिनि, जेके अहलकार आहिनि या जेके SSP ज़िम्मेवार जेके पुलिस अमलदार आहिनि उन्हनि खे इन वाक़िए जो फौरी नोटिस वठणु घुरिजे या जेकॾहिं नोटिस वठी जेकॾहिं जवाबदारनि खे गिरफ़्तार करे उनखे का अहिड़ी सज़ा ॾियणु घुरिजे उनखे इहो वाक़ियो यादि ईंदो त हिननि जवाबदारनि खे एतिरी सज़ा मिली त हू ख़ौफ़ज़दा थी वेंदा ऐं आईंदा को अहिड़ो वाक़ियो पेश न करे सघंदा।
पर असां वटि इन्हनि जवाबदारनि खे आजो कयो थो वञे, उहे बाअसर हुजण जे करे या पुलिस सां मिली भगत उन्हनि जी हुजे थी, जंहिंजे करे अहिड़ा वाक़िया थियण जे बावजूदि उहे जवाबदार आसानी सां घुमंदा रहनि था, उन्हनि खे का सज़ा नथी ॾिनी वञे, जंहिंजे करे इहे वाक़िया जेके आहिनि रोज़ु रोज़ु वधी रहिया आहिनि। पर मां सम्झां थो त हीउ जेको कंबर शहदाद कोट जे पीरसन सां वाक़ियो आयो आहे, इहो इंसानियत खे लॼाईंदड़ वाक़ियो आहे, इन जी मज़मून करणु घुरिजे। नाज़रीन, अवां असांजे तज़े निगाह जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन चवणु आहे त इंसान जे अलमबरदार तंज़ीम तौरे शोर वंदन को बि नोटिस नाहे वरितो। इंसान जी एॾी तज़ील इज़त नफ़्स खे एॾो छियो रसाइण कानून जे मथां हिकु सवालिया निशान आहे। हुअण त ईअं घुरिजे त अहिड़े वाक़े जो नोटिस वठी जवाबदारनि खे कानून जे कटड़े में आंदो वञे। उन सां ई पंहिंजी मेज़बान नौशीन भट्टी खे इजाज़त ॾींदा। वरी मिलंदासूं के ॿिए इशू सां गॾु। तेसिताईं अल्लाह वाही।